साईं मुंहिंजा हिकिड़े बादशाह जी बादशाही में हिकु मोची रहंदो हो। मोचीअ जी धीअ नौजवान। हाणे मोचीअ कमकार कंदो हो मोचकी वारो। त हिते हिकिड़ो सौदागर ईंदो हो सौदो वापार करण। उन ॻोठ उन इलाइक़े में उन सौदागर जी नज़र मोची जी धीअ ते पहुची वई। हाणे उहो आशिक़ थी पियो सौदागर उन मोची जी धीअ ते। छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत। हितां हुतां ख़बर पई थी आ छोकिरी मोची जी धीअ आहे। हाणे ईंदे वेंदे सौदागर उन मोची जी धीअ खे ॾिसंदो हो। मोची जो घर बि उते पासे में हूंदो हो। सौदागर चवणु लॻो त इहा छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत, इन खे आउं ज़रूरु खणंदसि, इन सां शादी कंदसि। ऐं होॾां मोची जी धीअ नौजवान सुहिणी, उन जी मोहबत कंहिं बकराड़ सां, बकराड़ खे चाहींदी हुई। हाणे ॾींहं जो कमकार करियो, टाइम मिलंदो थोरो टाइम कढी ऐं वेंदी हुई बकराड़ सां मिलण जे लाइ। ऐं मानी बि पंहिंजे घरां खणी वेंदी उन बकराड़ खे ॾियणु। बकराड़ जो को धनी साईं मिट माइट केर बि कोन हो। वेंदी हुई मानी वग़ैरह ॾियो, खारायो उनखे, कचहरी वग़ैरह करियो। त बकराड़ चवणु लॻो मोची धीअ खे त ॻाल्हि ॿुध, हाणे पाण शादी करियो। त मोची धीअ चवणु लॻी त चलो ठीकु है, शादी पाण तमामु जल्द कंदासीं। हाणे इन ॻाल्हि जी मोची खे बि ख़बर हुई। मोची चवणु लॻो पंहिंजी धीअ खे त अम्मा, भले जे अगरि तोखे इहो छोकिरो बकराड़ पसंदि आहे त शादी तुंहिंजी इन सां कराईंदसि। ऐं होॾां सौदागर छितो आशिकी हिन ते हुजे। हिकु चकर मोची जी धीअ मानी खणियो हुई पे बकराड़ जे लाइ, त सौदागर रस्तो वठियो पे आयो। सौदागर उठ ते चढ़ियो ऐं आयो पे सामान वामान विकण जे हिसाब सां। हुनजी नज़र मोची जी धीअ ते पहुची वई। हीअ को मानी खणियो आई पे बकराड़ जे लाइ। आयो अची हिन जो रस्तो रोकी ऐं चवणु लॻो त ए छोकिरीअ, तमामु सुहिणी ऐं ख़ूबसूरत आहीं ऐं तूं मूंखे वणे थी। मोची धीअ चवणु लॻी त ए सौदागर, दिमाग़ तुंहिंजो ख़राबु थियो आहे छा जो मूंखे तूं ईअं चवीं पियो। सौदागर चवणु लॻो त आउं तो ते आशिक़ आहियां, तोसां शादी कंदसि। तूं मूंसां शादी कर, तोखे राणी बणाए रखंदसि। सौदागर आऊं, पैसो तमामु मूं वटि जाम। छोकिरी इनकार करणु लॻी। हीअ बांह मां झले वेही रहियो। छोकिरी जीअं तीअं करे बांह छॾाई इन खां ऐं भॼणु लॻी। सिधो आई बकराड़ वटि। सौदागर वरी बि उठ काए हलियो वियो। चवणु लॻो त चलो ख़ैर है, कॾहिं न कॾहिं मुंहिंजे वर चढ़ंदे तूं। सौदागर हलियो वियो। बकराड़ जॾहिं ॾिठो मोची धीअ खे, चवणु लॻो त ख़ैर है, तोसां भॼंदी भॼंदी आई ऐं सफ़ा सहके पई। त हिते सॼी ॻाल्हि करे मोची धीअ ॿुधाई बकराड़ खे। बकराड़ चवणु लॻो त इहो सौदागर अहिड़ो कहिड़ो जेको तुंहिंजी बांह मञा झली। चई बांह मुंहिंजी मां झली आहे। चई हाणे इहो सौदागर मतिलबु त तोसां शादी कंदो। चई हा, इहा ॻाल्हि मूंसां कई आहे। चई इन खां अॻु में आउं तोसां शादी करे छॾींदुसि। हाणे कुझु ॿ टे ॾींहं गुज़रिया। सौदागर मोची वटि आयो। चवणु लॻो त ए मोचीअ, आउं तुंहिंजी धीअ खे चाहियां थो ऐं तुंहिंजी धीअ सां शादी करण जे लाइ तयारु आहियां। पैसो वग़ैरह तमामु मूं वटि जाम आहे। मूं वटि तुंहिंजी धीअ सुखी सवली थी रहंदी। मोची चवणु लॻो त सौदागर, तुंहिंजी ॻाल्हि त लखनि जी आहे, पर मुंहिंजी धीअ आहे हिकिड़ी, ज़ाल मुंहिंजी आहे कोन। मुंहिंजी धीअ कंहिं बकराड़ खे चाहे थी ऐं शादी उन सां करणु थी चाहे। जेको मुंहिंजी धीअ जो फ़ैसिलो, जेका पसंदि हुनजी आहे, सो आउं उन सां कराईंदसि, तोसां हरगिज़ न कराईंदसि। हाणे सौदागर अधरोटो मिर्जो हुजे, सो मोची हुनखे ठुप जवाबु ॾेई छॾियो। सौदागर हलियो वियो। सौदागर चवणु लॻो त हाणे कीअं कजे। सौदागर तमामु कावड़जी पियो। चवणु लॻो त हाणे कुझु न कुझु त लाज़मी कजे। हाणे उन सौदागर जो यार उन मुल्क जो बादशाह हुजे। सौदागर ऐं बादशाह ॿई पगमट यार हुजनि। सौदागर हिकु चकर ख़्यालु कयो, छो न इन बादशाह वटि वञिजे, बादशाह सां हक़ीक़त कजे। हिन बादशाह जी बादशाही में ई मोची वेठो आहे ऐं इहा छोकिरी वठी ॾींदो। सौदागर आयो बादशाह वटि। अची हाल अहवाल कई, मिलिया पाण में। त बादशाह चवणु लॻो सौदागर खे त ख़ैर मज़ा आयो हुई। त सौदागर बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। चवणु लॻो सौदागर, त उन मोची जी धीअ खे आउं तमामु जाम चाहियां थो, मूंखे वणे थी, उन ते आशिक़ थी पियो आहियां। पर हाणे मूं पंहिंजी कोशिशि पूरी कई। मोची खे बि चयो। हाणे मोची खे बि ॿरो आहे जो खणी मूंखे संग ॾे। सौदागर माण्हू आहियां आउं, पैसो वग़ैरह तमामु मूं वटि जाम आहे। मूं वटि रहंदी त तमामु सुखी सवली थींदी। मोची चवे थो त मुंहिंजी धीअ बकराड़ खे चाहे थी।
तो आऊं शादी उन्हीं सां कराईंदसि। त बादशाह चवणु लॻो सौदागर खे, यार ॻाल्हि ॿुध, तूं आई त मुंहिंजो यार पग मट, पुराणो यार ई मुंहिंजो। तो हाणे मसइलो इहो आहे, हू मुंहिंजी बादशाही में वेठो आहे। जे अगरि हेॾां होॾां मूं कयो, ज़ोर ज़बरदस्ती कई, त बादशाही जा माण्हू छा चवंदा त बादशाह बणिया ज़ालिम आहे। तो हाणे तूं परेशान न थी, का न का टल अटकल करियूं था, पोइ उन हिसाब सां तोखे उहो रिश्तो आउं वठाए ॾींदुमि मोची जी धीउ जो। सौदागर चवणु लॻो, चलो ठीकु आहे, तुंहिंजो इंतज़ारु मूंखे रहंदो। बादशाह सां एतिरो कुझु चई करे ऐं सौदागर वरी हलियो वियो। हाणे ॿिए ॾींहुं टे ॾींहं बादशाह वरी सौदागर खे घुरायो, कोड़ो प्रोग्राम सोचे छॾी। तो अबा नेठि प्रोग्राम कोड़ो सोची वियो। हाणे हिकु चकर उहो साॻी सौदागर आयो उन मोची वटि। मोची खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हाणे आऊं आयो आहियां, मुंहिंजा ही सोन जा जूता आहिनि, न ई तोखां संगतो घुरां, न ई रिश्तो घुरायां थो। हीअ सोन जा जूता आहिनि मुंहिंजा, हिन में सोन तमामु जाम लॻो पियो आहे। तो हाणे थकिजी पियो आहियां, तो हाणे 2-3 मिंट हिते आराम थो करियां। ही सोन जा जूता आहिनि, हिन खे चमका, पॉलिश कर चमका, जीअं हीअ सही थियनि, पोइ मूंखे निंड में जा उथारजां त जीअं आऊं इहे पाए ऐं पोइ वञा। मोची चवणु लॻो, चलो ठीकु आहे, मोची जो धंधो हुजे। सौदागर हाणे इहा बादशाह जी चाल हुजे, सौदागर उहे सोन जा जूता उनखे ॾेई पाण हुते 2-3 मिंट आराम करणु लॻो। तो हाणे मोची उहे सोन जा जूता पियो साफ़ करे, त अॻियां हिकिड़ो हमरा बीठल हुजे, उन खणी उन मोची खे सॾु करे चवणु लॻो त हेॾां अचे कमु आहे। मोचीअ बि हाणे उहो ज़हन में ख़्यालु न, माना को सोचे ई कोन, उहा सोन जी जुती उते छॾींदे हाणे सौदागर उते पासे में खट सुतो पियो हुजे। आयो उन हमरा ॾांहुं, हमरा मिड़ी कुझु चयो कोन, मिड़ी का उणी थुणी ॻाल्हि करे छॾी। हाणे वापसी मोची वरी जी मोटियो न पंहिंजी दुकान ते, उते ई पासे मंझि छा ॾिसे त सोन वारी जुती हुजे ई न। मोची खे हिकिड़ी पघर लहे, हिकिड़ी चढ़े, चवणु लॻो त ही सोन जी जुती हले केॾां वई। अची वावेला कई, घोड़ा घोड़ा कई, जुती केरु खणी, हो जुती केॾां वई। त उन महिल सौदागर बि खणी उथियो, चवणु लॻो त ए मोची छा थियो अथई, घोड़ा घोड़ा पियो कई, ख़ैर ची तुंहिंजी जुती आहे कोन, हले केॾां वई? ची जुती मुंहिंजी केॾां वई, सोन जी जुती? ची ख़बर कोन्हे मूंखे, हमरा सॼो कमु थोरो हेॾां विस, जी मोटियो त जुती आहे कोन। ची तो कोन? ची आऊं त निंड पियो आऊं, छा कंदा, जुती मुंहिंजी पंहिंजी आहे, आऊं केॾां खणंदसि? अबा मोची हाणे हिते हुते वीचारो घणी ॻोल्हणु लॻो, पर जुती जो न अतो न पतो। त सौदागर चवणु लॻो त मुंहिंजी जुती मूंखे हींअर सोन जी हाज़िर करे ॾे। तो अबा नेठि मोची परेशान थी वियो। त सौदागर चवणु लॻो त हल बादशाह न। अबा नेठि हाणे उहो सौदागर उन मोची खे वठी सिधो उन बादशाह वटि आयो। हाणे हालांकि बादशाह ऐं सौदागर जी इहा चाल हुजे, जुती बि उन्हनि लिकाई हुजे, का टल अटकल करे हाणे सौदागर वठी आयो उन मोची खे बादशाह वटि। त सौदागर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, सोन जी जुती हिन वटां आऊं खणी आयोसि पॉलिश वग़ैरह चमकाइण जे लाइ। हाणे हिन लिकाए छॾी आहे जुती, ॾेगो चवे थो जुती हले केॾां वई, है मुंहिंजी सोन जी जुती आहे। त बादशाह पुछा करणु लॻो मोची खां, त मोची चयो त हीअं मसइलो थी वियो, ख़बर कोन्हे केॾां वई, मूं वटि न आहे। बादशाह चवणु लॻो त आऊं बादशाह माण्हू फ़ैसिलो हिकु कंदसि, सोन जी जुती हिन खे भरे ॾे या को जुर्मानो भर। मोची चवणु लॻो त बादशाह सलामत, जुती जॾहिं सोन जी मूं खई कोन्हे त किथां हिन खे भरे ॾियां? बादशाह चवणु लॻो त न, त हाणे हिकिड़ी ते मोची, हिकिड़ी ते बादशाह। बादशाह चवणु लॻो त हाणे मुंहिंजो इहो ई फ़ैसिलो आहे, जे अगरि तो वटि जुती कोन्हे सोन जी, नथो हिन खे ॾीं, त इन एवज़ तो वटि हिकिड़े ॾींहं जो टाइम, इन एवज़ तुंहिंजी धीउ इन सौदागर खे ॾियणी पवंदी, रिश्तो हिन खे ॾियणो पवंदो, धीउ ॾियणी पवंदी, या सोन जी जुती ॾे। हाणे सोन जी जुती हुजे न। नेठि उहो मोची वीचारो परेशान थी वियो, सो चवणु लॻो त हाणे कीअं करे। तो हाणे हिकिड़े ॾींहं जो बादशाह टाइम ॾिनो। मोची मायूस थी, उदास थी मोटी सिधो पंहिंजे घर आयो। हाणे उदास ऐं मायूस हुजे छोकिरी मोची जी धीउ उहा पुछा करणु लॻी पंहिंजे पीउ खां, त बाबा ॾे ख़बर, मायूस लॻो पियो, उदास लॻो पियो, ख़ैर तोसां? त खणी हिते मोची बि सॼी ॻाल्हि करे पंहिंजी धीउ खे ॿुधाई त अम्मा हाणे हीअ ॻाल्हि आहे, हाणे तंहिंजे करे परेशान आहियां, जुती त मूं खई कोन्हे, केॾां वई, छा थियो, कीअं थियो। हाणे बादशाह ही ॻाल्हि कई आहे, हाणे इन ॻाल्हि जे करे परेशान आहियां। छोकिरी चवणु लॻी त बिल्कुलु इहो सरासर ज़ुल्म आहे ऐं ईअं बादशाह खे न करणु खपे। तो हाणे लॻे थो त इन सौदागर ऐं बादशाह जी का न का चाल आहे, या सौदागर जी चाल आहे इन में। तो हिते उहा छोकिरी चवणु लॻी मोची खे त बाबा ॻाल्हि ॿुध,
आउं उन बकराट सां गॾु हितां भॼियो थी वञा ऐं हीअ घर छॾियो थी वञा ही बादशाही। त हिते उहो मोची चवणु लॻो त अमां चलो ठीकु आहे, पोइ तूं ईअं ई कर, खाम खा हिन वाॻुनि जे वर चढ़ी वेंदे। खैरनि जो अवा राति जे पेट में कुझु सामान वग़ैरह खणी जेको अबरो सबरो मोची धीअ सिधो आई बकराड़ वटि ऐं बकराड़ खे वठंदे सॼी ॻाल्हि करे हक़ीक़त करे ॿुधायईं। बादशाह जी बादशाही मंझां निकिता राति जे पेट मंझि। सो निकिता उतां आया ॿी बादशाही में, आया हिकिड़ी बादशाही में अची कंहिं अहिड़ी जॻह ते पंहिंजो अबरो सबरो घर अॾे ऐं शादी करे छॾी, हिननि उते ई रहणु लॻा। हाणे होॾां जॾहिं बादशाह खे ख़बर पई त मोची धीअ भॼी वई आहे, मोची भॼराए छॾी आहे, तो नेठि बादशाह ऐं सौदागर खे बि ख़बर पइजी, से बि ॾाढा कावड़िया उन मोची ते। सो हाणे नेठि बादशाह त माठ करे वेही रहियो। सो चवणु लॻो त मोची वॾो हरामी पंहिंजी धीअ खे भॼाए छॾी। हाणे सौदागर आशिकी पुटु सो त चवणु लॻो त आऊं सौदागर माण्हू हिन बादशाही मां ॿी बादशाही में, ॿी बादशाही मां टी बादशाही में, पर इन छोकिरी खे छॾींदसि ऐं कोन, कॾहिं न कॾहिं मुंहिंजे वर ते चढ़ी वेंदी। सो हाणे नेठि हिकु चकर उहो बकराड़ हाणे ॿियो धंधो त को हुजे न, वेंदो झंग में काठियूं वग़ैरह वढे ऐं उहो विकिणी करे सीधो सामान वठी ईंदो हो ऐं उन मंझां ई पंहिंजो जान वग़ैरह हलाईंदा हुआ। हाणे बकराड़ हिकु चकर सुबुह जो सवेरे निकिरी वियो झंग तरफ़ काठियूं वग़ैरह वढण जे लाइ। हाणे उहा मोची जी धीअ, हाणे हिननि जी शादी थी वई, मोची जी धीअ निकिती ईअं पाणी भरण जे लाइ कंहिं खूह ते। कुदरत सां इतफ़ाक़ सां उहो सौदागर उठ ते सामान खणी वियो पिए सौदागरनि जा त कई हंधि केॾी महिल किथे त केॾी महिल किथे सामान विकिरो करण जो कमु हूंदो। सौदा मटियो, कुदरत सां उनजी नज़र उन मोची जी धीअ ते पहुची वई। सौदागर चवणु लॻो त अलाह न भुलाए छोकिरी इहा। सो अवा आयो सिधो उन खूह ते, छा ॾिसे त उहा छोकिरी बि ॾिठो, चवणु लॻी त अड़े ही त सौदागर निभागो हिते अची पुॻो। अवा सौदागर देरी कोन कयो, झले जी बाम जाए ॿधी ऐं उठ ते घणी माई घोड़ा कई, पर सौदागर हिकु न ॿुधी। सौदागर चवणु लॻो त मूंखां केतिरा ॾींहं बचंदे भॼंदे हुतां त उन बादशाही मंझां छॾे करे हेॾां होॾां हिते आई आहीं, हाणे तोखे न छॾींदसि, हाणे तोखे आऊं खपाए छॾींदसि। तूं जॾहिं मुंहिंजी न थिए ऐं तूं मूंसां शादी न कई, भॼी ऐं बकराड़ सां गॾु हिते ई तूं रही वे ऐं तूं हुन सां शादी करे छॾी, हाणे आऊं तोखे पाण वटि न रखंदसि, ऐं सौदागर माण्हू तोखे खणी करे वञी विकिणंदसि। अहिड़े हंधि तुंहिंजो बुंड पटींदसि जो तूं किथे हथी कोन ईंदे तुंहिंजे मुड़ुस खे वरी। सौदागर अबाणी खे ॿधी करे खणी उठ ते थियो रफू चकर। हाणे होॾां जॾहिं काठियूं वग़ैरह वढे हेॾां होॾां बकराड़ आयो पंहिंजे घर। छा ॾिसे माई न वारी हुजे न, घणी हेॾां होॾां सॾूं करणु लॻो, मोची धीउ हुजे न। ॻोल्हे थकी पियो, पर धीउ जो न माना मोची धीउ जो अतो न पतो। तो चवणु लॻो त हले केॾां वई हली ख़बर कोन्हे। हाणे हुनखे त सौदागर खणी हलियो। तो हाणे वीचारो घणी ॻोल्ही झर झंग हिते उते, पर ख़बर ई कोन पई केॾां वई हली। सो ॾिठईं त खूह ते उठ जा पेर हुजनि। सो चवणु लॻो त लॻे थो त उठ थी सघे तो सौदागर खणी वियो हुजे। हाणे खई उठ जा पेर अचे पियो, उठ जा पेर खणंदो केॾी महिल उठ जा पेर गायब थी वञनि किथां अहिड़ी जॻह तां को किथे लॻनि, किथे कीअं हणंदे सिधो कंहिं अहिड़े इलाइक़े में अची पुॻो। हाणे उते हिकिड़ो ॻोठ हुजे, अची उन ॻोठ में पुॻो। सो उन ॻोठ में हिकिड़ो हमरा हिन खे गॾियो। सो इन हमरा खां हाल अहवाल कया। हमरा चवणु लॻो त ए अदा ॾे ख़बर केरु, ऐं बकराड़ खे चवणु लॻो, बकराड़ खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। चवणु लॻो त को अहिड़े नमूने जो सौदागर न ॾिठई। बकराड़ चवणु त उहो हमरा चवणु लॻो बकराड़ खे त बिल्कुलु अहिड़ो हमरा सौदागर सो बिल्कुलु हितां ईंदो वेंदो आहे, मूं ॾिठो आहे, असां माना ॾिठो आहे ऐं ॾिसंदो आहियां हुनखे। चीयारो मुंहिंजी ज़ाल वग़ैरह लॻे थो खणी आयो। ची हा माए हिकिड़ी हुन सां गॾु हुई, तो इहो मूं बि ॾिठो। ची पोइ इहो रहे वग़ैरह किथे थो? ची इहो सौदागर ॾुखियो तोखे मिलंदो। ची ॾुखियो मतिलबु कीअं? आख़िर इन जो को अतो को पतो को घर को आस्थानो। ची रहे थो 2 समुंड पार करे, पोइ विच में आहे जो इलाइक़ो उते रहे थो। ई ची उते रहे थो? ची हा उते रहे थो। ची हाणे 2 समुंड पार करे केरु वेंदो? ची उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर असांखे जेतिरे क़दुरु ख़बर आहे तो सौदागर कंहिं हिकिड़े ॿिनि सां ॻाल्हि कई आहे त 2 समुंड पार करे उहो सौदागर असां न ईंदो आहे, सामान वग़ैरह विकिणंदो आहे, ॿिए हंधि बि वेंदो आहे, पर 2 समुंड पार करे कंहिं अहिड़े इलाइक़े विच में रहंदो आहे। अब हाणे हीउ वीचारो परेशान। तो हाणे हलंदे सिधो आयो
अची समुंड जे किनारे ते हाणे समुंड हुजे हाणे कीअं पुॼे हुते। हाणे न को अहिड़ो कुझु हुजे जो खणी वञे जो माना पुॼे हुते। हाणे ही परेशान उन समुंड जे किनारे ते वेही रहियो। हाणे समुंड जे किनारे ते वेठो हुजे उदास मायूस चवण लॻो त हाणे कीअं पुॼां। हाणे छा ॾिसे त हिकिड़ो वाॻू हलंदो हलंदो सिधो आयो हिन वटि। वाॻू ॾिठो त हीअ हमरा परेशान लॻो पियो बकरार वेठो हुजे। वाॻू हिन सां ॻाल्हाइण लॻो त हीउ चवण लॻो त अड़े वाॻू तूं मूं ॻाल्हाई बि थो अची। हा आउं ॻाल्हायां थो बिल्कुलु। चई तूं मायूस ऐं उदास किनारे ते वेठो आहीं छो? त हिते सॼी ॻाल्हि करे हिन ॿुधाई हिन वाॻू खे। चई यार हीउ मसइलो आहे। हाणे सौदागर वटि पुॼणो आहे। हाणे सौदागर 2 समुंड पार करे हाणे हुते हिन जो इलाइक़ो आहे उते हिन भाॻो रहे थो। हाणे हुन वटि त को ॿेड़ा वग़ैरह आहिनि हुन तां ईंदो वेंदो आहे पर मूं वटि कुझु कोन्हे उते आउं कीअं पुॼां। मुंहिंजी ज़ाल खे खणी वियो आहे। त वाॻू चवण लॻो आउं तोखे उन सौदागर ताईं पुॼाईंदुसि उते 2 समुंड इहे पार करे। चई यार पोइ वारो कर मूंखे पुॼाची ऐं पुॼाईंदे पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। चई तुंहिंजो कहिड़ो शर्त आहे? चई यार ॻाल्हि ॿुध मुंहिंजी बकरा खे चवण लॻो त मुंहिंजी ज़ाल उहा बि वाॻू आहे। चई मुंहिंजी ज़ाल आहे फिलहाणो हिकिड़ो बादशाह आहे। तो यार तव्हां झलराए खणी वियो आहे उनजी धीउ शहज़ादी जो को शौक़ु हो तो झलराए खणी वई आहे। सो हाणे उनजी तलाउ में उते क़ैद करे हिननि छॾियो आहे। उन तलाउ में आहे सो हाणे उन खां मूंखे सुख ऐं चैन कोन थो अचे। तोखे बि ख़बर आहे तोखे तुंहिंजी ज़ाल खां सवाइ सुख चैन आहे। अले केतिरा इलाइक़ा लताड़ींदे अची तुंहिंजी ज़ाल जी तलाश में हिते अची पुॻो आहीं। सो आउं बि यार ईअं आहियां। जे अगरि उन बादशाह खां इहो वाॻू हुजे मुंहिंजी ज़ाल या आणे ॾे मूंखे पोइ तोसां वाइदो आहे तोखे आउं उन सौदागर ताईं पुॼाईंदुसि। चई पोइ ॿेली आउं तुंहिंजे लाइ करे आउं वञा थो। बकरार चवण लॻो उन बादशाह ॾांहुं। तो अबा हीअ आयो पुछाऊं कंदे उन बादशाही जी। तो हाणे हलंदे नेठि अची उन बादशाही पुॻो। सो बादशाह सां वञी हाल अहिवाल कयईं। सो बादशाह चवण लॻो त हुकम कर ख़ैर मज़ा आयो आहीं। चई बादशाह सलामत ख़ैर कोन्हे बसि हिकिड़ो कमु आहे तव्हां में जे अगरि तव्हां उहो कमु करियो त पोइ महिरबानी थींदी। बादशाह चवण लॻो त खणी ॻाल्हि कर। चई बादशाह सलामत फिलहाणे हंधि हिकिड़े समुंड में हिकिड़ो वाॻू आहे। उन वाॻू मूंसां ॻाल्हि कयो आहे त उनजी ज़ाल जेका आहे वाॻुण सा तव्हां वटि तव्हांजे तलाउ में तव्हां शहज़ादी जी शौक़ जे हिसाब सां हिनखे हिते क़ैद करे छॾियो आहे। सो हाणे उहा खपे थी वाॻू मुंहिंजी मादी उहो मादा खपे थी हुनखे ॾियणी आहे। तो मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे उन में। बादशाह चवण लॻो त चलो ठीकु आहे अहिड़ो कहिड़ो कमु आहे। त हिते सॼी ॻाल्हि करे हिन बि बादशाह खे ॿुधाई त बादशाह सलामत हाणे हीउ मसइलो आहे। हाणे वाॻू बि रखियो आहे शर्त। सो हाणे उनजी ज़ाल हुनखे वापसी ॾियणी आहे। पोइ मूंखे मुंहिंजी ज़ाल मिलंदी उन सौदागर खां ॿियो कुझु कोन्हे इहा ॻाल्हि आहे। त बादशाह चवण लॻो त चलो ठीकु आहे तोखे आउं उन वाॻू जी ज़ाल त ॾियां थो पर मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे। चई बादशाह सलामत तव्हांजो कहिड़ो शर्त आहे? चई मुंहिंजो शर्त इहो आहे मुंहिंजी धीअ शहज़ादी सो उन सां तोखे शादी करणी पवंदी ऐं जे अगरि शादी करीं त पोइ आउं तोखे इहो वाॻू जी ज़ाल ॾियां। त हिते बकरार चवण लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत मुंहिंजी शादी अॻु में थियल आहे मोची जी धीअ सां। हाणे उनखे सौदागर खणी आयो आहे मुंहिंजी शादी हुन सां थी पई आहे ऐं कीअं शादी करियां। चई हू त मोची धीअ भले को एतिराज़ु कोन्हे तूं 2-3 शादियूं करे सघीं थो ऐं मुंहिंजी धीउ शहज़ादी सां बि शादी कर। त बकरार चवण लॻो त चलो ठीकु आहे बहरहाल हाणे जेकर शर्त जी ॻाल्हि आहे त आउं करण लाइ तयारु आहियां। बादशाह उन महिल शहज़ादी खे घुरायो। हाणे शहज़ादी चरी हुजे आली बोली चरी हुजे। जेॾी महिल बकरार ॾिठो त बकरार चवण लॻो बादशाह सलामत हीअ त सफ़ा हले कीअं तव्हांजी धीउ शहज़ादी माफ़ु कजो सो कीअं शादी सां आउं करियां। त बादशाह चवण लॻो त बिल्कुलु सो हाणे हिन ते बि का अहिड़ी बदुआ आहे हाणे हिन सां केरु शादी करे नथो। हाणे जेको बि चवां थो जंहिंखे बि सो शादी हिन सां केरु करे कोन थो। हाणे केरु बि हिन सां सची दिलि सां शादी कंदो त मुंहिंजी धीउ शहज़ादी सही थी वेंदी। हाणे माण्हू उन ख़ौफ़ डप मां कनि कंदा माण्हुनि खे एतबार कोन्हे। माण्हू चवनि था त शादी कंदासीं मुंहिंजे डप मज़ा त हाणे शादी कंदासीं त शहज़ादी सही थिए न थिए तो तंहिंजे करे शादी केरु करे कोन थो। जे अगरि तूं शादी करीं त पोइ मुंहिंजी धीउ शहज़ादी सही थी वेंदी। तो बकरार चवण लॻो त बादशाह सलामत तोसां मुंहिंजो पको वाइदो आहे वचन हिकिड़ो हूंदो कौल हिकिड़ो हूंदो। सो हाणे हिन वाॻू जी ज़ाल मुंहिंजा हथु कढो ऐं आउं तव्हांजी धीउ सां शादी कंदुसि। त हिते बादशाह चवण लॻो चलो ठीकु आहे मुंहिंजी माना मूंखे तो ते भरोसो ऐं यकीन आहे तुंहिंजी ज़ुबान ते एतबार आहे। अबा उन महिल कुझु माना 2-3 सिपाही आया उन वाॻू जी ज़ाल खे उतां कढियूं
सिधो अची समुंड में। त वाॻू बि मौजूदु हुजे, वाॻू चवणु लॻो त बकरार खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, उन बादशाह खां तो मुंहिंजी ज़ाल आज़ादु कराई, माई बि वाॻू जी ज़ाल बि थोरा मञा। वाॻू हिनखे पुठंदे खयों, हलंदे हलंदे सिधो अची 2 समुंड पार करे अची उन जॻह ते पुॼाई। हाणे उन जॻह ते उन सौदागर जो घर आस्थानूं सॼो सिस्टम हुजे साईं, वॾो कमु हुते लॻो पियो हुजे, बंगलो हुजे, हुन मंझि सौदागर मौजूदु हुजे। ही बकरार रही खणंदे हिकिड़ो चाकू काती तलवार खणंदे सिधो सौदागर ते। सौदागर चवणु लॻो त ठुप तोखे मारींदो, मुंहिंजी ज़ाल किथे आहे? त हिते उहो सौदागर डिॼी पियो। सौदागर चवणु लॻो त बकरार तूं हिते पुॼी आहीं? चई हा, आऊं मुंहिंजी ज़ाल जे पोयां हिते पुॼी वियो। हाणे ॿुधा, न त मारींदोसीं, आऊं सफ़ा चरियो थी वियो आहियां, मुंहिंजी ज़ाल तो वटि आहे। त हिते सौदागर चवणु लॻो त मूंखे माफ़ कर, तुंहिंजी ज़ाल त मूं विकिणी छॾी। चई मुंहिंजी ज़ाल तो ईअं कीअं विकिणी छॾी? चई ॿुधा सही सही ॿुधा, किथे कंहिंखे विकिणी ॾींदी? चई फिलाणे हंधि बादशाह आहे, उनजो वज़ीर उहो वठी वियो आहे, अॼु सौदो थियो आहे, अॼु वठी वियो आहे। चई ईअं कीअं विकिणी ॾे? चई बसि मूं विकिणी छॾी। तूं हाणे हुन शादी पहिरीं त मुंहिंजो हुन सां हो इश्क, हुन ते आऊं आशिक़, हुन जॾहिं तोसां शादी करे छॾी सो मूं हुनखे चयो त आऊं तोखे विकिणी छॾंदसि, तो तंहिंजे करे मूं हुनखे अॼु वज़ीर मूंखे पैसा ॾिना, तो हुनखे मूं खपाइजो। चई कहिड़ो बादशाह? चई फिलाणो बादशाह। हाणे बादशाह हिकिड़ो उहो जेको वाॻू क़ैद करे वेठो, जंहिंजी धीअ चरी शहज़ादी हुजे, उन बादशाह जो वज़ीर हुजे, उहो छोकिरी वठी वियो। अबा नेठि हिन छा कयो, उन सौदागर खे उतां ॿधी करे झले खणी ऐं ॿेड़ा वग़ैरह मौजूदु आहे सौदागर जा, ॿधी करे ऐं सिधो आयो समुंड जे किनारे ते ऐं ॿधी अची बादशाह पेश कई सौदागर खे। बादशाह चवणु लॻो उन बकरार खे त तूं पुॼी खण? चई आऊं पुॼी वियुसि। चई पोइ हिन सौदागर खे हिते खणी आया? चई सौदागर ही कमु हीअं करे छॾियो आहे। तो सौदागर खे 2 टे थप्पड़ वपड़ हई ऐं चवणु लॻो त बादशाह खे हक़ीक़त ॿुधा। उन महिल सौदागर सॼी हक़ीक़त करे बादशाह खे ॿुधाई। तो बादशाह चवणु लॻो त माना मुंहिंजो वज़ीर हिन जी ज़ाल खे माना वठी रहियो तो विकिणी? अची हा। बादशाह उन महिल वज़ीर खे घुरायो। वज़ीर चवणु लॻो त छा तूं हिन सौदागर खां माई वठी आयो आहीं? त वज़ीर चवणु लॻो त हा बिल्कुलु मां वठी आयो आहियां। चई किथे? अची मुंहिंजे घर आहे। चई उनखे वठी हिते हाज़िर कर। अबा उन महिल उन मोची जी धीअ खे वठी हुते हाज़िर कयो। सो हिते उहा धीउ मोची जी उन बकराट सां मिली। बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त भणिया वज़ीर तूं बि अहिड़ा कमु कंदो आहीं जॾा, अॼु खां ॿीहर तुंहिंजी का अहिड़ी शिकायत या अहिड़ो कमु न कजां। ऐं सौदागर खे खणी वञी हयूं हुन में जेल में। तो हाणे उन महिल उहो बकरार चवणु लॻो मोची धीउ खे त हाणे ही ॻाल्हि हीअं आहे, बादशाह जी धीउ चरी आहे, शहज़ादी मूं हुन सां वचन कोल करे छॾियो आहे, जेकर तूं चाहीं त हुन सां शादी करियां। त मोची धीउ चवणु लॻी उन बकरार खे चलो ठीकु आहे, जेकर तो कोल वचन कयो आहे ऐं मुंहिंजे लाइ करे तो सभु कुझु करे तूं मूंखे छॾाइण, मूंखे बचाइण, सौदागर जे पोयां आयो आहीं, त छा तुंहिंजे लाइ आऊं बि क़ुर्बानी एतिरी नथी ॾेई सघां छा? तो भाउ उन महिल उहा मोची धीउ बि राज़ी थी। तो हाणे बादशाह जी धीअ शहज़ादी सां उन बकरार जी थी शादी। जीअं शादी थी त उहा शहज़ादी सही थी वई, ठीकु ठाक थी वई। हाणे उन बकरार जूं 2 ज़ालूं, हिकिड़ी शहज़ादी हिकिड़ी मोची धीअ। तो हाणे बादशाह चवणु लॻो उन बकरार खे त ॻाल्हि ॿुध, हाणे तूं ई मुंहिंजी बादशाही ते संभाल, बादशाही हला, शहज़ादी बि हिते आई, मोची धीउ बि हिते आई, हसी ख़ुशीअ सां हिते रहो। तो नेठि मोची धीअ पंहिंजे पीउ खे बि मोची खे बि हितां घुराए वरितो। सो बि अची उते रहणु लॻो हिन सां गॾु। हाणे बकरार जा भाग भला, शहज़ादी बि मिली वई ऐं उहा मोची जी धीउ बि मिली वई ऐं बादशाह जी बादशाही सीट ते वेही सुठे नमूने सां बादशाही हलणु लॻो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।